बाबा मसलो इहो ई आहे त ज़ोरी ना करे चुका आहिनि। मुंहिंजो ख़ैरपुर वारा केस कोन था खणनि ऐं पोंगरी थाणे ते वई आहियां। तंहिंखां पोइ मूंखे चङा मुड़ुस वठी आया आहिनि ऐं मूंखे ज़ोरी उतां दिलासा ॾेई खणी आया आहिनि। उते लिखी पढ़ी आया आहिनि त हीअ जीअं चाहींदी तीअं हिनजी सभु मर्ज़ी रखंदासीं। हाणे त मूंखे चङा मुड़ुस हुतां हुतां मूंखे घेरो करे बीठा आहिनि। मूंखे लिखियो ॻाल्हायां पई। हाणे अगरि ॻाल्हि आहे मूंखे पुलिस साथ ॾे, मुंहिंजो सिंध पुलिस साथ ॾे। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? मूंसां हीअ बेगुनाह थी आहे। बाबा मुंहिंजी अची अञा सरज़मीन कयो। मुंहिंजो 2 सरज़मीनूं थियूं अञा मुंहिंजी 3 बि करे चुको। डायरेक्ट माना मुंहिंजे सिंध पुलिस अचे जॻह तां मूंखे साथ ॾे। पुलिस अचे मुंहिंजी डॉक्टरी थी आहे। बदीना ज़िले में मुंहिंजी डॉक्टरी थी आहे। मुंहिंजे लेटर थियो आहे। मुंहिंजी हिकिड़े चकर लिकाई अथनि, मुंहिंजी हिकिड़े चकर ज़ाहिर कई अथनि। भाउ मूंखे साथ ॾियो, साथ ॾियो। असीं ग़रीब आहियूं। असीं अव्हांजे दर ते ॿाॾायूं था। राज साई नथो ॾे। ऐं पई आहियां पंहिंजे बचनि में। मूं वटि राति जो 4 चकर बचनि था, 5 चकर बचनि था। वेठी आहियां पंहिंजी ज़मीन में। मूंखे पंहिंजो सहुरे ज़मीन जो एकड़ ॾिनो हो। उहो मूंसां गॾु जड़ावा हारी ज़मीनदारनि रगड़े वञी छॾियो आहे हिकिड़ो चौथ। उन चौथ में आहियां बचा लिकायो पई। मुड़ुसु सफ़ाई यतीम आहे, मुड़ुसु चरियो आहे, मिर्गीअ दियारो आहे। माना मूंखां मार कंहिं इंसान जी न को लहे थी, न को हेॾो मूं ॾोह कयो आहे। पोइ अगरि ॻाल्हि आहे जीअं बचाईंदे अगरि मुंहिंजे घर में ढरी आया त मुंहिंजे घर खे बाहि ॾिनऊं। बाहि ॾेई मुंहिंजो सरकारी घर साड़ियऊं। घर साड़े वरिया मुंहिंजे मुड़ुस ते हुनजा हथ पेर ॿधी अगरि ॻाल्हि वरिया मूं ते। मूंखे पंहिंजे घर मां खणी वरी संदसि घर में विया आहिनि। इन में 8 एकड़नि जो अंदाज़ो आहे। विच में एतिरो मंज़िल आहे। पोइ उते मूंखे खणी विया आहिनि। पोइ मुंहिंजो मुंहुं ॿधो अथनि। मूंखे मुंहुं ॿधी पोइ मुंहिंजो अली बीठो आहे। आबास टुवाल ॾिनो आहे। अली शेर मुंहिंजो मुंहुं ॿधो आहे। कमर मां मुंहिंजी बेअदबी कई आहे। मुंहिंजी सर अदालत करियो, मुंहिंजी पुलिस अदालत नथी करे। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? ऐं यतीम ऐं ग़रीब आहियां। मूं तां हीअ मार लारायो। पोइ गवर्नमेंट ख़ुदा छो ख़लके आयो? हाणे ॻाल्हि आहे जो हाणे मुंहिंजे पाण लठियूं कुआड़ियूं खणी निस्ता आहिनि। हाणे मूंखे मारनि था। हाणे घर वेंदसि त बि मूंखे मारींदा। हाणे मुंहिंजो अदो अबो आहे कोन। अगरि मुंहिंजो अदालत करे मूं कहिड़ो ॾोह कयो आहे?